सिखंदासीं असां अणपूर जी कट सबट्रैक्ट ऑफ फ्रैक्शन। हिकु भाङे ॿ प्लस माइनस हिकु भाङे 4। हाणे हिकु भाङे ॿ जो ग्राफ मथे आहे ऐं हिकु भाङे 4 जी बि ग्राफ जी पटी जेका आहे उहा मथे आहे। हाणे तव्हां हिते गौर कंदव त हिननि जा छेद मुख़्तलिफ़ आहिनि। जॾहिं छेद मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि त असांखे ॻोल्हणी पवंदी आहे LCD यानी हाईएस्ट कॉमन फैक्टर, छेद ॿियो ॻोल्हणो पवंदो आहे। हुनजो रीज़न इहो आहे त हिकु भाङे ॿ हिकु हिसो आहे ऐं हिकु भाङे 4। हिकु भाङे ॿ ऐं हिकु भाङे 4 में फ़र्क़ु आहे, हू वॾो थो अचे, वॾो आहे, हू नंढो आहे। त अणपूर में जॾहिं हिसा नंढा वॾा हूंदा त जोड़ कट न थी सघंदी। तंहिंजे करे असां अहिड़ो अदद ॻोल्हींदासीं जेको हिकु भाङे ॿ खे बि चइनि हिसनि में तक़सीम करे। त हिते LCD असांजी ऑलरेडी ॿिनि जो खोड़ो चइनि ते लॻे थो त 4 मौजूदु आहे। हाणे सिर्फ़ु असांखे हुनखे चइनि हिसनि में तक़सीम करिणो आहे त जीअं आसानीअ सां असां जोड़ करे सघूं। ही तक़सीम थी वियो साॻियो ई अदद, माना ॿिन्ही जी हाणे LCD होल अदद जेको आहे चइनि ते मुश्तमिल आहे। हाणे ही 4 LCD थी वई, आसानीअ सां असां जोड़ करे सघंदासीं। हिकु भाङे ॿ जेको हो उहो 6 थी वियो 2 भाङे 4 में, 2 भाङे 4 में 2 माइनस 1 बराबरि 1 भाङे 4। आसान तरीक़ो कट। हीअ असांजो हिकु ॿियो मिसाल आहे कट जो। 2 भाङे 3 माइनस 1 भाङे 5, 2/3 सबट्रैक्ट 1/5। मथे हिननि जा ग्राफ आहिनि। हिते तव्हां ॾिसंदव त ॿिन्ही जा छेद मुख़्तलिफ़ आहिनि ऐं मथे असां जेको स्काई ब्लू कलर आहे उन में नज़र त जेको 1 भाङे 3 जो हिसो आहे उहो वॾो आहे ऐं 1 भाङे 5 जो नंढो आहे। त अणपूर में जॾहिं हिसा डिफरेंट हूंदा त जोड़ या कट न थी सघंदी। तंहिंजे करे असां LCD ॻोल्हींदा आहियूं ऐं पोइ ॿिन्ही अणपूरनि खे हिक जेतिरनि हिसनि में तक़सीम कंदा आहियूं। हाणे LCD हिते ॿई 3 ऐं 5 मुफ़रद प्राइम नंबर आहिनि त हिननि जी पाण में ज़र्ब कंदासीं त 3 5 15 थी वेंदा, 3 5 15 थी वेंदा। हाणे असांजी हीअ 15 LCD आहे। हाणे जॾहिं 15 LCD थी त ग्राफ में बि ॿिन्ही ग्राफनि खे असां 15 हिसनि में तक़सीम कंदासीं। इन करण सां असांजा अंश बि वधीक हिसनि में थी वेंदा, असांखे अंश बि मिली वेंदा। हीअ असां ॿिन्ही पटियुनि खे 15 में तक़सीम कयोसीं। त हाणे पहिरियों जेको 1 भाङे 3 हुयो उहो तब्दील थी वियो 5 हिसनि में, 5 भाङे 15 थी वियो ऐं 5 भाङे 15, 5 भाङे 15 इहो थी वियो 10 भाङे 15। ऐं हेठि जेको असांजो 1 भाङे 5 हो उहो 3 हिसनि में चेंज थी वियो, उहो थी वियो 3 भाङे 15। हाणे तमामु आसान तरीक़ो हिसाब खे हल करण जो। मथे जेके असांजा येलो स्काई जेको आहे सो कलर में आहिनि उहे असांजा हिसा आहिनि 10 रखियासीं 10। हेठि असांजा 1 भाङे 5 में फ्री थी विया 3 हिसा माइनस 3 बराबरि असांजा घणा थींदा, माइनस जॾहिं 3 थी विया बाक़ी बचा असां वटि 7। ही 7 भाङे 15 हिन जो जवाबु आहे। 15 असांजो जवाबु आहे। हाणे कट जा ॿिया बि तरीक़ा आहिनि। ही हर हिसाब जे लाइ तरीक़ो आहे त मुख़ालिफ़ जॾहिं ॿ छेद मुख़ालिफ़ हुजनि, 5 भाङे 8 2 भाङे 5 ॿिन्ही जा छेद मुख़ालिफ़ आहिनि त असांखे हाईएस्ट कॉमन डिनोमिनेटर ॻोल्हणो पवंदो आहे। उन में कंहिं बि क़िस्म जी ॿी का फार्मूलो इस्तेमालु न आहे करिणो। मुख़ालिफ़ अंश ऐं छेद खे मुख़ालिफ़ छेद सां ज़र्ब कंदासीं। असांखे वाधू अदद 9 अणपूर जो छेद बि मिली वेंदो ऐं असांखे अंश बि मिली वेंदो। 5 जी ज़र्ब कंदासीं 5 ऐं 8 खे, ही ज़र्ब जो अमल, जवाबु आयो 25 भाङे 40। वरी असां 8 सां ज़र्ब कंदासीं मुख़ालिफ़ छेद जी मुख़ालिफ़ अणपूर खे। हिते बि असांखे अंश ऐं छेद हाईएस्ट कॉमन साॻियो आहे ॿिन्ही जो 40 ऐं अंश आहे 24 15 चेंज थी वियो। हीअ असां कट जो अमल कंदासीं। जॾहिं कट कईसीं त जवाबु आयो 9 भाङे 40। हीउ जवाबु अची वियो असांजो 9 भाङे 40।
हाणे असां जॾहिं हिसाब कंदा आहियूं उस्ताद खे ॾेखारींदा आहियूं कि ग़लति खे सही निकिरंदा आहिनि, पर उस्ताद खे ॾेखारण खां अॻे या पाण जॾहिं होमवर्क कयो था त पंहिंजा हिसाब पाण चेक एंड मैच कयो। चेक एंड मैच कीअं थींदा, जे कट जो अमल आहे त उहो असां जोड़ में तब्दील कंदासीं। हाणे ही जवाबु आयो आहे 9 भाङे 40, इन में जेके 16 असां कट कयासीं उहे जोड़ कंदासीं। ॾिसूं त साॻियो जवाबु असांखे मिले थो। ही चेक एंड मैच इनवर्स में जोड़ कट में थींदो आहे, त 16 असां जेके जोड़ कयासीं कट कयासीं उहे हाणे जोड़ कंदासीं जवाब में। 9 ऐं 16 असांजा 25 भाङे 40, हीअ असांजो जवाबु सही आहे। चेक एंड मैच असांजी दुरुस्त आहे। हिकु ॿियो मिसाल, 5 भाङे 8, 3 भाङे 7, मुखालिफ़ शेत जी मुखालिफ़ शेत ऐं अंश खे ज़र्ब, 35 भाङे 56, वरी 8 जी मुखालिफ़ शेद जी मुखालिफ़ शेद ऐं अंश खे 24 भाङे 56। हिते असांखे LCD साॻी हाईएस्ट कॉमन ॿिन्ही जो साॻियो आहे 56 56, हाणे सभु चेंज थी विया। हाणे असां कट जो अमल कंदासीं। ॿई अंश असां मथे रखियासीं, ही LCD पंहिंजी जाइ ते 35 मां 24 कट थिया, त असांखे जवाबु जेको आहे मिलियो 9 भाङे 56। साॻियो ई असां चेक एंड मैच कंदासीं। 9 भाङे 56 मां जेको अदद कट कयो आहे 24, उहो वरी जोड़ कंदासीं त असांखे चेक एंड मैच थी वेंदी, तसली थी वेंदी, त असांजो हिसाबु सही आहे। ही असां 35, तव्हां हेॾे ॾिसो त पहिरियों अदद जेको आहे 35 भाङे 56 आहे, उहो असांखे मिली वियो, त असांजो हिसाबु हीउ तरीक़ेकार हो। उमेद त तव्हांखे इन मां रहनुमाई मिली हूंदी ऐं पंहिंजे हिसाबनि करण में मदद कंदी।